वालेकुम दोस्तों, पाण हिन वक़्तु उस्ताद बुखार डिग्री कॉलेज दादू में मौजूदु आहियूं। ये मंज़र अवां ॾिसो पिया, पाणी बरसातुनि जी जेकी तबाहकारी आहे, ॾिसो पिया छा हालत आहे हिते। ही सिर्फ़ु न हिते आहे, हिन जो जेको बुनियादी सबबु जेको हर दफ़े बरसातूं थींदियूं आहिनि ऐं असां रड़ियूं वाक़ा कंदा आहियूं उस्ताद बुखार डिग्री कॉलेज जा दादू जी सिविल सोसाइटी जा माण्हू, सिर्फ़ु इन हवाले सां कंदा आहियूं त शहर जे अंदरि ड्रेनेज जो जेको सिस्टम आहे उहो बिल्कुलु नाकारा आहे। करोड़ रुपयनि जी जेको आहे सो लागत सां पूरे दादू जे ॿाहिरां पूरे शहर खे हिकिड़ो ड्रेनेज सिस्टम मिलियलु आहे, पर सूरत हाल इंतिहाई गंभीर आहे त जॾहिं बि थोरी बि बरसाति पवंदी आहे त हीउ पाणी ॿाहिरि न निकिरी सघंदो आहे। हीअ मंज़र उस्ताद बुखार डिग्री कॉलेज दादू जा आहिनि। अवां ॾिसो पिया, हीअ पोज़ीशन ॾिसो पिया, हर तरफ़ पाणी पाणी आहे। ही पाणी रुगो कॉलेज जो न आहे, हिन कॉलेज जे अंदरि पूरे शहर जो जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे पासे खां ॿ वॾा नाला आहिनि जेके ठाहिया त विया आहिनि, पर इंजीनियरिंग जो अहिड़ो मिसाल आहिनि जंहिंमां कॾहिं बि पाणी जेको आहे लिफ्ट थी ॿाहिरि नथो निकिरे। ही दरिया जा मंज़र उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि जा आहिनि। ऐं ॾिसो पिया, ही सूरत हाल आहे, जिते रोड रस्ता पुरजी विया आहिनि। ही असांजी ऑफिस जी जेको आहे सो बैक साइड आहे ऐं हिते ॾिसो पिया छा सूरत हाल आहे। हिते सॼे शहर जो जेको ड्रेनेज जो पाणी आहे, सॼे शहर जो जेको पाणी जो फ्लो आहे उहो कॉलेज जे अंदरि पियो हले। पाणी जी लेवल मथे थियण खां पोइ उहो सॼो पाणी कॉलेज जे अंदरि पियो अचे, बजाए जो उहो ड्रेन आउट थिए दादू कैनाल में या उन पासे में नंढड़ी वाही आहे उन पासे वञे, काॾे कोन थो वञे। ही सॼो पाणी कॉलेज जे अंदरि अचे पियो। यकीनन ही हिकिड़ो वॾो अलमियो आहे त दादू जी जेकी इंतिज़ामिया आहे या जेके बि इदारा आहिनि, जॾहिं बि उन्हनि इहे सभु शयूं ठाहियूं पिए त उन शइ ते तवजो न कयो वियो। इंजीनियरिंग जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे सो बहितर कमु न कयो वियो। ऐं सूरत हाल असां वटि अॼु हिन दरिया जी सूरत में तव्हांजे साम्हूं आहे। हाई अलर्ट ऑलरेडी हिन बरसाति जे हवाले सां मिलियलु हुया। ही हद आहे, हिन हद खां पोइ असीं अॻिते नथा वञी सघूं, छो त हीउ तमामु घणो हिते गहरो पाणी अची वियो आहे, चो तरफ़ पाणी पाणी आहे। हीउ ॾिसो पिया तमामु गहरो पाणी आहे ऐं इहे साम्हूं असांजी रेजिडेंशियल एरिया आहे जंहिंमें असांजो स्टाफ मैनुअल स्टाफ रहंदो आहे। ऐं सूरत हाल ॾिसो पिया। हिकु दफ़ो ॿीहर सभु शयूं अव्हां सां शेयर कंदा हलूं त दादू जो जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो बिल्कुलु नाकारा आहे। करोड़नि रुपयनि जी लागत सां जेके शयूं ठाहियूं हुयूं, अॼु उनजी सूरत हाल इहा आहे त शहर सॼो ॿुॾे पियो। सॼे शहर में पाणी आहे। हिन तालीमी इदारे जे अंदरि जेतिरो पाणी आहे उनजो बुनियादी सबबु इहा आहे त जेको ड्रेनेज ठाहियो वियो उहो कंहिं कम जो न हुयो, उहो नाकारा हुयो। ऐं जॾहिं हीअ बरसातूं थियूं, हाई अलर्ट जेको आहे सो सिंध गवर्नमेंट खे मिलियलु हुया, सभिनी इदारनि खे मिलियलु हुया, त उन जे बावजूदि जिन खे सफ़ाई करणी, जिन खे मेंटेन करिणो, जिन खे पाणी कढण जे लाइ का उपाउ वठणा, उन्हनि कंहिं बि क़िस्म जा उपाउ न वरिता। ऐं सूरत हाल इहा आहे त पूरो शहर त ॿुॾी रहियो आहे, पर हिन दादू जे अंदरि जेको बि ड्रेनेज जो पाणी जेको शहर खां ॿाहिरि वञी जेको आहे दादू कैनाल में पवणो उहो उते पवण खां रहिजी वियो ऐं सॼो कॉलेज जे अंदरि आहे। तक़रीबन 1.5-2 फुट जो जेको आहे सो हीउ पाणी बीठो आहे। ऐं तव्हां ॾिसो पिया, ऐं यकीनन हिन खे सुकण में ऐं बरसाति जो सिलसिलो अञा हले पियो, अञा ख़तरनाक थी सघे थो। वसवारनि खे इहा ई गुज़ारिश आहे त महिरबानी कयो हिन पाणी खे निकाल करण में जेको आहे सो डिग्री कॉलेज दादू जी मदद कयो। पाकिस्तान ज़िंदाबाद। उनखे बटन खे दॿाए छॾियो।